बोलो राम कृष्ण भगवान की हर हर महादेव की बोल गुरु नानक देव की सतगुरु वसन घोट की साईं पारुशासन साई साईं सदाराम साई साईं भोजाराम साई साईं चांदूराम साई सतगुरु साईं खोताराम साई सच्चे साईं सतराम दास साई पूज अमर शहीद साईं कंवराम साई सखी बाबा हरदाराम साई संत बाबा हरदास राम साई सर्व संतन महात्मा सर्व संतन को पैरी साधो बोलो लाल मां पहिरियों खिमिया वरदुमि 10 बजे जो सत्संग जो टाइम रखियल हुयो। सत्संग हली रहियो आहे पर पंहिंजी शेवा थोड़ी लेट शुरू थिए थी। दिसंबर जी 5 साल खां पावण भरपूर रात इन भाव सां मल्हाई थी वञे तो असांजी नौजवान पीढ़ी थोड़ी कुछ होटलन क्लबन और टीविन जे उन्हीं रात जे सीनन ॾिसण खां बची करके धर्म स्थल ते अची करके कुछ धर्म प्रचार ॿुधनि। जेके भागशाली लखनऊ संत जे आश्रम ते थी आया हूंदा, इहो मैदान भरियल हूंदो आहे 31 दिसंबर एॾे सीअ में। जंहिंमें 20-25 प्रोग्राम हलंदा आहिनि 10-10 मिंटनि जा, 15-15 मिंटनि जा, 5-5 मिंटनि जा। प्यारो मोहनलाल हर्षा मंडल 14 शहरनि में ठहियल आहे। 400 ॿारनियूं सांस्कृतिक प्रोग्राम सभु थींदा आहिनि स्टेज ते। हिन भेरे संतनि जे मेले ते हेॾे अचण जे लाइ मोहनलाल जो 31 तारीख़ बीठो। इन जे लाइ 18 ॾींहं जो उते आयोजन रखियो वियो। बिंद्रावन जो जेको संस्कृत विद्यालय हलाईंदड़, जंहिंमां 200 भागवत विख्यात कथाकार हर साल निकिरनि था, उनजो अध्यक्ष श्रीनाथ जी खे घुरायो वियो। 10 ॾींहं कथा कयूं। 3 ॾींहं संतोषपुरी और गीता भारती जे नाले सां कनखल में मशहूर आहे भारत में। 3 ॾींहं उन्हनि जी कथा हली। 14 तारीख़ मांघी ते पंहिंजो संपन्न थियो। 3 ॾींहं गुरु गोबिंद सिंह साहिब जो पारसा और जन्म उत्सव मल्हायो वियो। 31 ते सॾु थींदो आहे सभिनी समितियुनि खे साल जी रिपोर्ट जे लाइ, पर उहो 31 न मल्हाइण करके उन 14 तारीख़ जो सॾु कयो वियो। वर्सी साहब ते उत्तर प्रदेश पूरे जो पंचायतियूं आयल हुयूं, उनखे सॾु कयो वियो हो। वरी हिन भेरे बि सॼे उत्तर प्रदेश जे पंचायत जूं
संगठित करण जे लाइ पूरे उत्तर प्रदेश पंचायतुनि खे उहे वरी हाणे निमंत्रण करे वई भई सत्संग जो दौर हले सॼे उत्तर प्रदेश में। उन सां गॾु समितियूं बि जेके आयल हुयूं, जेके एकटीह ईंदियूं हाणे आयूं, जंहिंमें जलगांव जा बि पहुतल हुया, त हे प्रोग्राम बीठो। कल्याण में 100 खन जवान आहिनि बुज़ुर्ग सर्विस जा कंदड़, उहे 100 रुपया महीने में कढंदा आहिनि। ॿारहें महीने में हुन जा 1,20,000 थींदा आहिनि, साल में आयोजन कंदा आहिनि। कुझु प्यारा असां वटां थी विया, किन खे कुझु प्यार मिलियो त हिन भेरे चाहियूं पंहिंजे घुराइण जो और कंवरराम संत जे नाले सां नाइट मल्हाइण जो। रखंदा हमेशह दिसंबर में आहिनि, पर पंहिंजो चोरी खां पोइ निकिरण जो, त इन लाइ 29 तारीख़ ते रखियो अथऊं। 3 कुंदन लाल रोहिड़ा रखियो आहे बॉम्बे में, 31 सुरेश केशवाणी प्रोग्राम रखायो आहे। उन आयोजन करके हे टिकटां थियल हूं, पर प्यारा आया त हे अॻ में प्रोग्राम रखियो वियो हितां जे सत्संग जो। ॾाढी ख़ुशी थी। वरी फ़ोन थियो जंहिंमें ॿुधायो सचे साईं जो मेलो आहे। उते बि असां 4 साले खां साईं जी वरसी, छो जो साईं साधराम साहिब जी आज्ञा थियल हुई जेको वरसी जो कोई मल्हाए सचे साईं जी, उहा 1 जनवरी खां वठी 25 जनवरी ताईं। त उहो आयोजन बि 13 तारीख़ असां वटि वरसी जो थी वियो। 11 तारीख़ भूज भाई चांदूराम साहिब जी वरसी मल्हाई वेंदी आहे, घोटकी वारनि संतनि जी, उहा बि मल्हाई वई। ईअं वसण घोट जो अन्य संतनि जो प्रोग्राम के मल्हाईंदड़ बि प्यारा उते रखंदा आहिनि। त हे सॾु ॿुधी करके चयूं हेॾो ईंदा। मां चयो बसि सते साईं जो सॾु आहे, मंझंदि जो प्रभु पहुचायो, असां हे आनंद वरितोसीं। हाणे पहिरियों उन्हनि खे धन्यवाद हुजे, वाधाई हुजे। संत सतगुरु सदाईं खे आशीर्वाद कंदा, SST मंडल वारनि खे पंहिंजे प्यार सां पंहिंजे सतगुरुनि खे मल्हाईंदा रहनि। और संत बाबा आसदाराम समिति जेके आयोजन करे रहिया आहिनि, जेके हिते शेवाऊं हलाए रहिया आहिनि, उन्हनि खे धन्य हुजे। पंहिंजे पाण में मां त तिलफुल हिते जेकी बि शेवा में थिए, पर बाक़ी पाण में वीचारा करे उन संत जे प्यार में शेवा हलाए रहिया आहिनि, धन्यवाद हुजे। इन खां अॻु में असांजे हिन आस्थान जी शेवा संभालींदड़ सभई ट्रस्टी, मुंहिंजो उन्हनि खे बि नमस्कार आहे। बुज़ुर्गनि खे सदाईं प्रेम प्यार सां मिली करके हिन आस्थान जी शेवा खे संभालींदा रहनि। संतनि खे प्लस आश्रम खे, आस्थान जी शेवाउनि खे। हे तीर्थ स्थल आहे जिते संत रहनि था। ॿिनि अखरनि खे असां ध्यान में रखूं त तीर्थ छाखे चइबो आहे? गंगा गंगोत्री मां निकिरी करके हेठियों शहर धरती जो पहिरियों हुनजो हरिद्वार पियो आहे, जंहिंजे करे कुझु उन शहर जो महत्व थी वियो आहे। ईअं अॻ में त ऋषिकेश आहे, पर उहो थोरो मथे पहाड़नि ते आहे। हिंदुस्तान में घुमंदी फिरंदी वञी गंगा सागर में मिली, छो जो हर गंगा सागर में मिलंदी, हर नदी वञी सागर में मिलंदी। श्री राम असां लखनऊ में गोमती वहंदी आहे, उहा मिली करके वञी द्वारकापुरी भगवान कृष्ण वटि। द्वारकापुरी में जेको समुंड आहे, त जेका असली द्वारका उन समुंड ते आहे, उनखे सॾींदा आहिनि गोमती द्वारका, ॿुधाइनि पिया। और ॿी द्वारका भगवान जी समुंड मां जहाज में चढ़ी अंदरि वञिणो पए पियो, उनखे चवनि पिया ॿेट द्वारका। श्री राम मुंहिंजा प्यारा। त पर तीर्थ हर गंगा जे किनारे खे नथो चइजे, पर उन कंठे खे जिथे संतनि वेही कंठे ते तप कयो आहे, उते असां वञी करके
तीर्थ ते वञण बि असांजो सफल तॾहिं आहे जॾहिं गंगा स्नान करके कंहिं संत जे आस्थान ते वञी असां सत्संग ॿुधूं या घड़ी खनि वेही तप कयूं, तॾहिं मन जी शुद्धि थींदी। तननि जी शुद्धि वहंदड़ पाणी में थींदी आहे और गंगा त ख़ासि करके ॿूटियुनि सां मथां मिली अचे थी, जंहिंमें चर्म जो रोग जेको शरीर जो आहे, जेकॾहिं हमेशह नंदी में सनानु कंदो पियो त उनखे चर्म जो शरीर रोग न पैदा थींदो। ॿाहिरियों श्री राम। त संत जाते वेही करके तप कनि था, उते ज्ञान जी गंगा वहनि था जेका असांजे मन जी शुद्धि करे थी। अहिड़नि अस्त्रनि ते शास्त्रनि लिखियो आहे त कोई बि पाप जो कार्य न थिए। हर वक़्तु धर्म जो उपदेश, धर्म जो ज्ञान, छो जो संसार सॼो गुण दोषमयी आहे, ॿिन्ही सां मिसरत आहे। चराचर जगत चुरंदड़ अणचुरंदड़, कोई बि अहिड़ो जीव न आहे जंहिंमें गुण हुजे और दोष न हुजे। राम। गुण दो अवगुण दो सभु बिखे, नीति शास्त्र जो चवणु आहे, इन बिन जंत न कोई। पर तीर्थ ते कयल पाप अख्य थी पवंदो आहे, माना नास न थींदो आहे। ॿियो पाप कंहिं बि तरीक़े सां नास थिए, पर तीर्थ ते कयल पाप ॾुखियो थी पवंदो आहे। राम। माफ़ी करे असां हितां पूरी तरह सां शेवा सावधानी संगत जो आसमान अॼु भाग सां विस्पत जो ॾींहुं आहे, सचे साईं जो बि मल्हायो वियो, वरसी बि थी और शाम जो बि रात जो ॿुधायूं हाणे त मल्हाईंदा आहियूं। मां हिकिड़े शब्द सां ई उन में सॼी व्याख्या थी वेंदी, असां श्रवण कयूं। असां सभु 5 पद्धतियूं आहिनि। असांजो जेको हे भारत धार्मिक देश आहे ऐं धर्म जी जेका दुनिया आहे उहा 2 स्तंभनि ते बीठल आहे, हिकु श्रद्धा ते, ॿियो विश्वास ते। रामायण पढ़ंदड़नि खे अहिड़ो श्लोक मिलंदो, विश्वास रूप शिव भॻवानु आहे और श्रद्धा रूप माते पार्वती आहे, जंहिंजो असली हेठि मंदरु ठहियो आहे। अगरि दर्शन करे इच्छा थी त मां उहो शब्द बि हिकिड़ो मथां चई वठंदुमि। असांजे हृदय में श्रद्धा थी तॾहिं असां हिते पहुतासीं, इहा असांखे श्रद्धा खणी आई। श्रद्धा जे अंतर्गत हिते आया आहियूं ऐं जेतिरो वक़्तु वेठा रहंदासीं उहो श्रद्धा जे अंतर्गत। राम। श्रद्धा डगमगाई, असांखे कोई विहाए न सघंदो। इहो पहिरियों ॾाको आहे। हाणे हिते आए खां पोइ जेकी वचन हलनि, श्रद्धावान लभ्यते ज्ञानम, असां छाजे लाइ आयासीं? सत्संग ॿुधण। सत्संग में के शब्द हलंदा, उन शब्दनि में जेको अर्थ पियल आहे, जेका माना पियल आहे, उन खे ई ज्ञान चइबो आहे। सिंधी में ॼाण चइबी आहे। श्री राम। श्री राम। उहा बुद्धि जी स्मृति में असां सावधान थी करे रीढ़ जे हॾे खे सिधो करके वेंदासीं। राम। पूरन तरह सां ध्यान खे टिकाए त असांजी स्मृति में ज्ञान ईंदो, कुझु न कुझु ईंदो। बाक़ी त बाबा मयार ॾियण जो कोई प्रश्न कोन्हे। सतपुरुषनि जो ईअं ई चवणु आहे, जेकी असां सत्संग कयोसीं और जेतिरनि ॿुधो, जेतिरो बि सत्संग में शब्द हलिया, उन सॼे शब्दनि मां और सभिनी ॿुधंदड़नि मां कंहिं हिकिड़े जे अंदरि हिकिड़ो अखर बि वियो, असांजो सत्संग सफल थियो। सतपुरुषनि ईअं चयो आहे, जंहिं बि धार्मिक पुरुषनि सुंदर पुस्तक लिखियो, धर्म ग्रंथ कढियो, उन्हनि ईअं चयो, हे धर्म पुस्तक जेतिरनि बि पढ़ियो और जेतिरो बि हे लिखियलु आहे, उन सॼे धर्म पुस्तक मां हिकु अखर बि कंहिं हिकिड़े पुरुष जे अंदरि वियो त मुंहिंजो किताब कढणु सफल थियो। श्री राम। भगवान कृष्ण
जो पॉइंट जेके मंदर में कानपुर में ठहियल आहे सेठ थियो आहे जेके आम बिरला सॾींदा आहिनि उन मंदर खे, पर जेके सेठ जो ठहिरायल आहे। लिखियल आहे त भगवंत गीता सहनसर शब्द 3 भेरा आयल आहे। हज़ारे गीता जे पढ़दड़नि मां कंहिं हिक जे अंदरि उहा गीता स्मृति में अचे थी। और हज़ारनि स्मृति में गीता जे मग़ज़ में आयलनि मां कोई हिकु उन्ही ते हले थो और हज़ारनि हलंदड़नि मां कोई हिकु मांखे पहुचे थो। श्री राम। बाबा हीअ स्टेज अहिड़ी आहे जंहिंमें सत्संग माना विवेक मिले, मूंखे छा करणो आहे छा न करणो आहे। सत्संग इन जो नालो न आहे, असांजे मन जे ख़्याल खे पुष्टि मिले। राम। हिकिड़ो भजन भाव और उन शब्द में जेका व्याख्या जेको अर्थ पियल आहे अखरनि जो, और महान पुरुषनि जी वाणी सतपुरुषनि जी वाणी, उन खे व्याख्या करण खे सत्संग चइबो आहे, जेका ईश्वर जे राह ते असांखे आणे। बाक़ी ॿियो भजन भाव जेको असांजे संतनि में दरबारनि में हलंदो हो। श्री राम। मुंहिंजो प्यारा, त विश्वासं फलीभूतं ॿी पद्धति आहे असांजी, जेके हिते वचन ॿुधासीं उन मां जेको असांखे वणे। असां कंहिं बि विद्वान खे इन ॻाल्हि लाइ न तोरियूं त जेकी चए थो उहो ख़ुदि करे थो। राम। असांखे जेको सुंदर शब्द वणे बसि असां उन खे लॻूं वञी। गुरु कहिया साकार कमावो, गुर की करणी काहे धावो। भिटाई साहिबु चयो असांजे सचे साईं इहे अखर चया, हिंदुनि में फ़क़ीर आहे त गुरु नानक शाह आहे, मुस्लमान में फ़क़ीर आहे त भिटाई शाह आहे। श्री राम। भिटाई साहिबु जो जेकी चवे तूं उन खे ॾिस, जेको चवे तूं उन खे न ॾिस। उहो चई छा रहियो आहे, बसि जेकी ज्ञान जा अखर उहो भित ते बि लिखियल हुजनि त खणी वठि, कागज़ ते बि लिखियल आहिनि त खणी वठि। राम। मां नासक में रक्शे में चढ़ा पियो, इहा 80 जी ॻाल्हि आहे। हिकिड़ो कागज़ टुकड़ो पियो हेठि, पर हुयो सिंधी में, ईअं पुराणो थियल हो, कंहिं कटिंग सां बि न हुयो। ईअं खणी वरितुमि त 3-4 पॉइंट मिली विया। कहिड़ा मिली विया? ख़ाली कर अंदर मां ख़्याल, ख़ाली कर अंदर मां ख़्याल त आत्म जो थिए सहज विसाल। आत्मा जो सहज मेलाप थी वञे। तूं अंदर में ख़्याल खे ख़ाली कर। हाणे पथक जी महाराज जो भजन आहे, मन की तरंग मिटा लो बस हो गया भजन। ॿुधो हूंदो, रहमा 9 शब्द स्वामी बोधरा साहिब जो, और लिखियो भिटाई साहिब जो हिकिड़ो वाक लिखियल हो, भाई मुरीद करण रोग आहे। राम। अॼु आम कुझु ॾिठो थो वञे, कहिड़ा कहिड़ा पॉइंट सुंदर मिली था वञनि वचननि मां, जाथो मिली वञे। हाणे सचे साईं जे भजन खां शुरू कयूं। 3 पद्धति आहे असां हिते जेके आयासीं संतनि जे दर्शन करण। इन अखर खे असां थोरो मटियूं हाणे पुराणी परंपरा खे, जेको चयो वेंदो आहे हलो त हलो मथो टेके चऊं राम। पंहिंजो पाण खां पुछूं मथनि टेकींदे असांखे हिन महिल ताईं छा प्राप्त थियो आहे, जेकॾहिं असांजे मन मथो न टेकियो। तंहिं लाइ असांजी पद्धतियूं संत मत में आहिनि, दर्शन, सत्संग, शेवा, सिमरण। दर्शन, जेको दर्शन करण आयो, जंहिं बि ॿार बचो माई भेण महिमान अतिथि घर में अचो, हलो संतनि जो दर्शन ते हलूं। हलो, उहो मथो टेकण फॉर्मेलिटी आहे, ख़ुदि ई थी वेंदो तुंहिंजे बिना चवाइण जे। सभु को ख़ुदि अची टेकींदो, उनखे ईअं न चओ हल मथो टेकण हलूं। दर्शन त मूर्ति जो घर में बि करे सघंदो आहे, पर गॾो गॾु वरी मन खे
शुद्ध करण जे लाइ अखियूं दर्शन के, पर कन में ज्ञान वञे तॾहिं हृदय में वेंदो तोखे गति मिलंदी न। इन लाइ सत्संग ॿुध। सत्संग में ॿ ॻाल्हियूं असांखे मिलंदियूं। आत्मा जे कल्याण जे लाइ श्री राम, हिन जीव जे उधार जे लाइ मन ऐं तन जी शुद्धि, मन ऐं तन जी शुद्धि, मन जी शुद्धि थींदी प्रभु जे सिमरण सां, और तन जी शुद्धि थींदी शेवा सां। श्री राम, मुंहिंजा प्यारा, त हिते आयो, संतनि जो दर्शन कयईं, श्रद्धा जाॻियसि, हिते पहुतो, सत्संग ॿुधईं। सत्संग में इहो मिलियुसि त जीवन खे सफल कीअं कजे। त ॿी पद्धति थी सत्संगी, जेके असां वेठा आहियूं, हिते नालो पवंदो हे सतसंगी। असां मन करके छा आहियूं, असां पंहिंजो पाण शाहिद आहियूं, पर नालो ॿाहिरों असांजो हमेशह पवंदो सतसंगी। श्री राम। हितां उथी करे असां पंहिंजे कल्याण में लॻासीं त शेवा कंदासीं, पोइ नालो पइजी वेंदो 3 नंबर में शेवाधारी। असां तन सां शेवा करके आईंदा दुख कटियूं। तननि जी शेवा करण में जेको असांखे कष्ट ईंदो, उहो असांजा आईंदा दुख लहींदो। राम। और दुख लहंदा असांजा अंदरि जेको हृदय में दर्द थिए थो। मुंहिंजो थोरो विश्लेषण कयां नी अखर जो। कोई बि शरीर इंग चिंग खां ख़ाली कोन्हे, पर डॉक्टर ॾे तॾहिं पहुचे थो जॾहिं दर्द सताएसि थो। जॾहिं दर्द कंहिं ॻाल्हि जो सतायोसि काथे बि शरीर में, तॾहिं पहुचंदो। काथे काथे ईअं थियो, अगरि दर्द न सतायो हो त डॉक्टर खे ॾेखारण खां पोइ चांस तुंहिंजा त हे बुकी ख़तमु थी पई आहे, तुंहिंजो हे उज़ो ई ख़तमु थी पियो आहे। चई भाई मूंखे ख़बर ई कान्हे, मां त खाधो पीतो पियो, मूंखे कहिड़ी ख़बर। त श्री राम साबित थियो त जॾहिं का तकलीफ़ पहुतसि तॾहिं पहुतो अची। त दर्द भॻवान खे सिमरण करण सां, उन ज्ञान ते हलण सां उनजो दर्द घटिबो। बाक़ी शरीर जेतिरो वक़्तु उनखे दुख भोगणो आहे भोगींदो, उन दुख वेंदो असांजे दान करण सां। दुख वेंदो और कलयुग जी पद्धति 4 आहिनि। पहिरियों तप, पोइ सत्य, पोइ दया, यज्ञ, और चौथे हिन कलयुग में दान जो ई महत्व आहे। छो जो माया सां असां जीवन जो प्यार थी वियो आहे। जेका प्यारी शइ आहे उनखे त्याग करणो आहे। राम लिखियो, अगरि तो वटि माया आहे, धन आहे, ऊंधो टंग जी ख़ुदा जी बंदगी कंदे क़बूल न पवंदी जेसिताईं तूं धन जो त्याग न कंदे। धन सां सभिनी जा कार्य संवारबा। राम। तव्हां 3 पद्धतियूं ॾिसो। मन सां सर्वे भवन्ते सुखना असां चवंदा आहियूं, सभई सुखी हुजनि, पर असांजे चवण सां सभु सुखी थी पवंदा न। असांजी भावना असांखे फल ॾींदी, असां सुखी रहंदासीं। असांजे भावना करण सां ॿियो सुखी थी वेंदो। राम। तन सां एट ए टाइम कंहिं बि मरीज़ जी शेवा हिकिड़ी थींदी, पूरी करके पोइ बि करे सघंदासीं। एट ए टाइम 2 शेवाऊं न थींदियूं। पर धन अहिड़ी शइ आहे जो एट ए टाइम असां हज़ारनि जी शेवा करे सघंदा आहियूं। फल फूल दवाऊं। राम। धन सां परसार्थ जा केतिरा कार्य रास थींदा। इहो साईं कंवरराम साहिबु, सचो साईं सतराम दास साहिबु, साईं बाबा, इहे सभई कार्य इन परोपकार जे लाइ कराया विया। इन में जीवन जो कल्याण आहे। ॿिए जो भलो कयो, असांजो भलो थींदो। अॼु जे युग पुरुष स्वामी विवेकानंद साहिबु लिखियो, स्वार्थ जेको शब्द आहे, स्वार्थ तुंहिंजो सिद्ध तॾहिं थींदो जॾहिं तूं ॿिए जे भले में ई तुंहिंजो स्वार्थ आहे। तुंहिंजो पंहिंजो अर्थ, पंहिंजो मक़सदु पूरो थींदो ॿिए जे भले करण में। पोइ सिंधी में अॻ में चइबो, ॿिए जो भलो कर तुंहिंजो भलो थिए। राम। असांजे महान पुरुष इहो सेखारियो आहे त 3 नंबर शेवाधारी थींदो। शेवा कंदे 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 जॾहिं अंतःकरण शुद्ध थींदी, तॾहिं जिज्ञासा पैदा थींदसि, तलब पैदा थींदसि त मुंहिंजे हृदय खे शांती अचे, मां प्रभु खे पायां। प्रभु जो पाइण माना शांती आनंद, उहो नाम सां थींदो, शब्द सां थींदो। तॾहिं जीव खे तलब पैदा थींदी, जिज्ञासु थींदो। पोइ गुरू खां नाम वठंदो, और नाम सां जुड़ियो, मन उन सां जुड़ियो, हृदय में सदाईं आनंद शांती। श्री राम। कामना वासना जी छिक ई न रहे, जिथे नाम रहंदो। मुंहिंजा प्यारा, नाम लेवा गुरू भगतो, इन चीज़ खे बणाए रखूं असां। जो कॾहिं न बणाइबो प्यारा, त सवाइ संतनि खे लॼाइण जे ॿियो असां कुझु न कयोसीं नाम वठी करके।
उहो असां ईअं संसारी चङा हुआसीं हुजूं हा उहो भलो हुयो, पर जेकॾहिं नाम वारा थियाऊं त असांजी विरती गुरमुखाई वारी हले। बसि एतिरनि खनि सां हथ जोड़े करे मां वेनती रखां थो, असां पंहिंजी विरती खे करणी खे ठाहियूं जेकी गुरुनि जी आज्ञा आहे। साईं सतराम नालो दुखनि नासो, साईं सतराम नालो दुखनि नासो, सतगुरु सतराम नालो दुखनि नासो, सतगुरु सतराम नालो दुखनि नासो, ओ पूरी पकी जन मथन आसरा, पकी जन मथन आसरा, पूरी पकी जन मथन आसरा, पूरी पकी जन मथन आसरा, सतराम नालो दुखनि नासरा। अमर ओट पकड़ी लगा पा छॾे, अमर ओट पकड़ी लगा पा छॾे, अमर ओट पकड़ी लगा पा छॾे, अमर ओट पकड़ी लगा पा छॾे। श्री राम श्री राम। संग जे संत जे संग जे करण जे लाइ टे अवलीन शर्त आहिनि। मन इहा ॻाल्हि क़बूल करे त संत जे संग मां पाए सघंदो। ईअं त संत जे संग मां कुझु पाइण जे लाइ 10 लक्षण आहिनि, जेसिताईं उहे धाण न थींदा तेसिताईं संत जे संग मां पाए न सघंदो। बाबा हो याणा करे कमु आण न सके रास, अयाणो थी कोई बि कमु कंदो त पूरो न थींदो, पर जेक अधु चङी करे दूजी बि वे रास। राम हिकु अधु चङी कंदो त ॿी वरी ख़राबु कंदो वेंदो। त जंहिंजे लाइ पहिरियों कंहिं बि कमु करण खां अॻु में उन जे फल खे वीचारियूं, उन जी विधि खे वीचारियूं। कलयुग में थोरी संत जे संग करण सां हेॾो कुझु फल प्राप्त थिए थो, अहिड़ो कलयुग कहरी आहे। उते असां ॾींहं राति संग कयूं ऐं असांखे रंगत न चढ़े त असांखे थियोरी पहिरीं न आई। 10 लक्षणनि मां 2 ॿुधायां थो। पहिरियों आहे कुटुंब जे मोह जो त्याग करणु। कुटुंब जे मोह जो त्याग करणु, कुटुंब जो त्याग न थियो उन वक़्त लाइ जेसिताईं संतनि मां कुझु प्राप्ति थिए। पोइ संत स्वयं चवंदा, पुटु हाणे तुंहिंजी परपक्ताई मन जी थी वई आहे, वञ तूं, हाणे तोखे माया लेप न कंदी, तोखे माया कशिश न कंदी। राम अहिड़ा कई मिसाल आहिनि। बाक़ी और तंहिंखां पोइ 8 ॻाल्हियूं आहिनि। गुरुनि वटि रहण खां पोइ कीअं रहणो आहे, असांखे कीअं सुम्हणो आहे, कीअं गुरू खे ॾिसणो आहे, कीअं आज्ञा मञणी आहे, उन जे लाइ उहे 10 पॉइंट जॾहिं पढ़ियासीं सेवादास स्वामी आसावरी 250 पॉइंट आहिनि जेके खट वारनि जा शेवर थिया। असली भाई कन्हीअ जी परंपरा खां, गुरु गोबिंद सिंह साहिब खां, लाहौर जा संत हुया। उन 10 पॉइंट लिखियो आहे त आख़िरी में धीरज करणो आहे। केतिरो वक़्तु बि गुज़री वञे, ए किने ई दात आपस ते जो पाई, उहा कहिड़ी दात आहे जेका पंहिंजो पाण पाए वञिजे। नानक सा कर्मात साहिब तुठे जो मिले। बख़्शिश उहा आहे जेका गुरू राज़ी थी ॾे। तूं पंहिंजे लेखे सम्झे मां हेतिरा वॾे शेवा कई आहे, मूंखे ख़बर आहे हेतिरो त मां संग में रहियो आहियां, पर तो में उहा ॾिसण में न अचे उहा बूं। श्री राम तुंहिंजो रहणु कहिड़े मक़सद जो थियो, छड़ो ॻाल्हियूं करे वञे। त मुंहिंजा प्यारा, त आख़िरी में धीरज करणो आहे। जॾहिं गुरू कृपाल थियनि, किन खे महीननि में, किन खे सालनि में, किन खे वरिया लॻी विया। बाबा बुढ़ा साहब वरिया शेवा कई और गुरु अंगद साहब खे महीननि में कृपा थी वई। इहा अंतःकरण जी शुद्धि ते आहे। त तंहिंजे लाइ साईं कंवरराम साहब 3 ॻाल्हियूं कहिड़ियूं? कुल लजा, लोक लजा और आख़िरी में वेद लजा। जंहिंसां इन्ही खे त्याग करण खे इहा मन में पकाई नथसि, मन क़बूल नथो करे, तो संत जे संग मां कॾहिं औज्ञा करे वेंदो, अवहेलना करे वेंदो। इहो संत ईअं कीअं थो चए?
राम। इन ते मूंखे साईं कंवरराम साहिब जी ॻाल्हि यादि अची वई। असांजे भाई चंदीराम साहिब जा सहुरा पहिरें घर जा सदोरे मल वारा, जंहिंजो औलाद मूं हिकिड़ी अंशकाई रहंदो आहे हाणे नागपुर में, मूंखे ॿियो ॻाल्हि करे ॿियो घर साईं पिताफन में पढ़िया साईं भगवान दास साहब और चंदीराम साहब गॾिजी करके। त पहिरें घर मां त चई हिकिड़ो फ़ैसिलो हुयो मुंहिंजो सचे साईं जे बिरादरी वारनि ॾे कोई वहिंवार जो, उहो निपटिजे न पियो। त मां साईं कंवरराम साहिब खे चयो साईं हे फ़ैसिलो तव्हां कयो। चई अब्बा इहो फ़ैसिलो मूंखां न थींदो, साईं तव्हां मालिक आहियो। चए न बाबा, साईं जन जी बिरादरी आहिनि, इहो कमु मूंखां न कराए तूं। मां चयो मन साईं इहो कराइणो तव्हांखां आहे। चई जेकॾहिं मूंखां कराइणो आहे त इहा ॻाल्हि पक रखी छॾ, मां तुंहिंजे हवाल वठण खां अॻ में इहा ॻाल्हि चई थो छॾियां त मां पासो उन जो खणंदो। मां इहा ॻाल्हि अगरि तोखे क़बूल हुजे त बिला शक आहे मां घुरायां। तुंहिंजे हवाल वठण खां, तुंहिंजो कहिड़ो ॻाल्हि आहे उन सां, इहो हवाल वठण खां इहो शर्त मां पहिरियों कयां थो त मां पासो उन जो खणंदो मां, तोखे क़बूल हुजे। चई साईं तव्हांजे मुख मां थिए मुंहिंजे लाइ उहो घाटो बि फ़ाइदे में आहे। आशिक़ चए पियो अमर ओट पकड़ी लागा पा छॾे, माना हिन जॻियासू जो सतगुरु कयईं त शादी उन सां थी वई। पोइ जेके मिट माइट आहिनि उहे सतगुरु जा मिट माइट ई असांजा मिट माइट आहिनि, मामा आहिनि, भाइर आहिनि, चाचा आहिनि, सभु असांजा उहे थी वञनि। उन सां छल बणिजी अचे, चाहे पंहिंजनि सां जेतिरी बि घटि वधि थी वञे। राम। साईं कंवरराम साहिब इहा ॻाल्हि करे ॾेखारी। अमर ओट वरती लागा पा छॾे, छॾियाऊंसि हिकदमि गॾे वॾे, श्री राम। छॾियाऊंसि हिकदमि गॾे वॾे, छॾियाऊंसि हिकदमि गॾे वॾे, छॾियाऊंसि हिकदमि गॾे वॾे, छॾियाऊंसि हिकदमि गॾे वॾे। रहियो दम पिछाड़ी ताईं दास, रहियो दम पिछाड़ी ताईं दास, सतराम नालो दुखन नास, जो सतराम नालो दुखन नास। ओ पूरी पकी जन मथन आस, पूरी पकी जन मथन आस, पूरी पकी जन मथन आस, पूरी पकी जन मथन आस। सतराम नालो दुखन नास, सतराम नालो दुखन नास। कचा साथ जीअरे छॾनि था कटे, कचा साथ जीअरे छॾनि था कटे, कचा साथ जीअरे छॾनि था कटे, कचा साथ जीअरे छॾनि था कटे। ओ सजन संग सच पच मोए न हटे, सजन संग सच पच मोए न हटे। छल छल सब छॾे अचे साध संगत में, वल छल सब छॾे संतन सां पुरुषनि सां जी जोड़े जीव गॾे, त बिजनेस संत ॾे हा जो ॾिसी सिक सां बि चए। नानक कचड़ियां सूत्रो
ਪੱਕੀਆਂ ਓਏ ਜੀਉਂਦੇ ਵਿਛੜੇ ਓਏ ਮਿਆਨ ਜਾਈ ਛੋੜਵਾ ਕੱਚਾ ਸਾਥ ਜੀਰੇ ਛੱਡਣ ਥਾ ਕਟੇ ਕੱਚਾ ਸਾਥ ਜੀਰੇ ਛੱਡਣ ਥਾ ਕਟੇ ਸਤਨ ਸੰਗ ਸਚ ਪਚ ਮੋਏ ਨਾ ਹਟੇ ਸਚਨ ਸੰਗ ਸਚ ਪਚ ਮੋਏ ਨਾ ਹਟੇ ਓ वेसाव खटाए भगत गुरमुख तां त ॾिठो नागपुर जो इन जो पर ॾाढो लाहौरी भगत कंदरनि जो कंहिं वाणे ॾे पेसास शहनशाह सचा साईं वसण घोड़ जी वरसी ते आयल आहिनि त उहो प्यारो साईं जन आयो साईं हिन भगत साहिब जा मां ॾे पेसा आहिनि लाहौरी भगत जा पर मां वटि पैसो आहे कोन हाल इहो आहे 100 वरी जी ॻाल्हि आहे ग़रीबी मूंखे ज़ोर थो भरे साईं जन भगत खे घुरायो वसण घोड़ जी वरसी ते सभु टोलियूं अचनि संध जूं अबा भाई लाहौरी भगत हुनखे ग़रीब आहे वीचारो जॾहिं थियसि जेकॾहिं न त हाली असां तोखे 500 रुपया हुयसि उन ॾींहंनि जा हे 500 तोखे पताशा ॾियूं था तूं इहे ई रुपया खणी करे सम्झ हाणे साईं पताशा न श्री राम क़बूल न थियो भॻवान खे का अहिड़ी मर्ज़ी वणी पई हुई उतां हे प्यारो थी वियो मथो वञी चोलो छॾे लाहौरी भगत दम पूरा थियणा हो कोई चोलो जे छॾे घर पहुतो सॼी सर जी तयारी थी मिट माइट न्यापा विया हलंदे हलंदे नेठि जंहिंमहिल काई जी तयारी थियण लॻी आख़िर उथी पियो उथीजे पियो त बाबा कीअं उथी पए त ॿुधाए थो मुंहिंजी आत्मा ओॾे पहुती वञी ओॾो पुछियो त भेणा मूढ़ तोखे संतन सचे साईं हे संतन तोखे पताशा ॾिना न तो इनकार कयो आहे तुंहिंजे लाइ त सज़ा ई सज़ा आहे चए पई भेण मां भक्ति में गुज़ारियो सॼो वक़्तु हेॾे हे पोइ चई वञी ओॾो माफ़ी वठी आ न त तोखे हिन जे लाइ तॾहिं मां उथियो आहियां बसि हाणे मूंखे छॾियो उहो माइटनि खे सॼी ॻाल्हि ॿुधाए उतां संतनि ॾे आयो आहे चयऊं साईं मूंखे बसि हाणे कृपा कयो अॻियां मुंहिंजे लाइ जॻह कान्हे सज़ा मिलंदी पई आहे मूंखे 500 पताशा ॾियो मां कॾहिं बि हिन खां पैसा कोन घुरंदुमि त मुंहिंजी का सणाई थिए सोहेली थिए श्री राम सच्चा संत छॾनि कोन था कच्चा साथ जीअरे छॾनि था कटे कच्चा साथ जीअरे छॾनि था कटे सचन संग सच पच मोए ना हटे 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 पर कयो जन अहिड़ो इम्तिहान पास आ कयो जन अहिड़ो इम्तिहान पास आ सतराम नालो दुखनि नासवा ओ पूरी पति जन्म सन्यास आ 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 सतराम नालो दुखनि नास आ सचो सतराम नालो दुखनि नास आ बख्शण पुरन सां भलो बख्शण पुरन सां भलो
बख्शण गुरन सां भलो रोहिन दोह बख्शण गुरन सां भलो दया सां सुकल कंथा साओ सलो दया सां सुकल कंथा साओ सलो ओ दया सां सुकल कंथा साओ सलो 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 मां ॿ ठोस मिसाल ॿुधायां दया सां सुकल कंथा साओ सलो श्री राम श्री राम बाबा साईं जन जॾहिं शेवा में हुया 5 भाइर हुया 3 भाइनि जी वॾनि जी माइटी आई हिक ई घर मां हिकु फुफी 2 भाटियूं ॾाढो चढ़ी आयो साईं जन ॾे बाबा साईं इनकार कयो उन्हनि भाग वारनि वरी 3 धीअ असांजे घर ई ॾिनियूं पर विच में बाबा रहियो ॿियो हिकु हेठियों भाउ उनजी शादी उते थी बुआ वॾे चाचे खे असां जेके हिकु हुया ॿिया बाबा जन खां 3 भाइर नंढा हुया 2 नंबर बाबा साईं जन आख़िर हिकिड़े भेरे ॾींहं राति ऐं सियारे उन्हारे साईं बाबा जो विश्राम ॾेर साहिब में संकेत थियो सचे साईं जो तूं शादी कर इहा भावना जो नहीं त सुपनो समझी करके ख़्याल मां हटाए छॾियो कंहिं वक़्तु ताड़ना सां ॿियो भेरो इहा आज्ञा थी तूं ब्रह्मचारी थी करके असांजी शेवा कंदे इहो ॿार खयो न वेंदो असां खां और जे तूं आज्ञा जो असांजो न मञींदे त असां तुंहिंजा गुरू न बणवासीं शेव खे इहा ख़्यालु किथे रहंदो त मां कुझु आहियां उन दर ते पर इहो भाव त जंहिं लाइ शेवा कई और उहो गुरू ई न बणजनि त मुंहिंजो त कयो सॼो ईअं थियो सुबुह जो इहो संकेत साईं कंवरराम साहिब खे ॾिनो श्री राम असांजो नानो बि उते शेवा कंदो मोतीराम 3 साल सांदे सगरा रहंदा जरवारनि में साईं अमीर शेख जिन कार्ज करायो बाबा साईं जी उमिरि 39 साल असांजी माता जी 18 वरिया साईं बहितर ॼाणींदा हुआ त छो शादी करायूं ऐं उहा अम्मा नवरातो लड़की साहिब में वेही आई अॼु 49 वरे में हिन बंदे जो जनम थियो साईं बाबा वटि श्री राम हिकु भेण ॼाई जंहिंजो पुटु अॼु कृष्णलाल हिकिड़ो ई शेवा में उते सेक्रेटरी असांजे आश्रम जी शेवा में रहंदो आहे पूज भाई राजाराम साहिब पिताफन वारा जंहिंखे साईं कंवरराम साहिब 52 वरे में विहांउ करायो औलाद न थी भाटी ॾेवाए करके भेण वरितऊं भाई राजाराम साहिब जन विशनदास जी भेण राधूमरम खे ॾिनो राधू ऐं बसके वारनि जी भेण साईं जन परिणिया उन मां औलाद न थी माई गुज़ारे वई ॿी शादी कराए 58 वरे उमिरि अची थी आर्य समाज जी टकड़िया अची भगत साहिब जन सां पर साईं जन बहितर ॼाणनि पिया त इन गदी खे कोई लाल पैदा करणो आहे छो जो तनसुखराम खां पोइ गदी ॼण ईअं हली आई माता साहिब गदी संभाली औलाद न हुई त भाई मंगलाराम भाणे जो हुयो उन 3 घर शादियूं कयूं जीअं अमरदास 3 घर पर हिननि खे औलाद न थी भाई राजाराम साहिब गदी ते वेठा उन में इहो लाल पैदा थियणो त उहा गोविंदराम जी माता बि नवरातो असांजे रड़की साहिब वेहण आई जंहिंमें संतनि जी आदि सदोरी माई ॿुधाईंदी हुई भगत साहिब जी साईं जन जी घरवारी ॿुधाईंदी हुई 2 माताऊं असांजो वेठियूं असां 2 तव्हां जॻहियूं हे सुकल कनि था साओ सलो दोहन दोह बख्शण गुरन सां भलो दोहन दोह बख्शण गुरन सां भलो बाबा साईं के 49 वरे में भाई राजाराम साहिब के 59 वरे में ॾिसो पुत्र पैदा थियो भाई गोविंदराम साहिब हा दोहन दोह बख्शण गुरन सां भलो दोहन दोह बख्शण गुरन सां भलो भाई राजाराम साहिब पंहिंजे मुख सां चवंदा हुआ 4 पैगंबर असांजा रोहड़ी डिवीज़न में आहिनि पूज माता साहिब
पूज भाई चांदूराम साहब घोटकी और श्री राम सच्चा साईं सतराम दास साहब और सलू शाह, ये चारई पैगंबर हस्ती आहिनि और धरती खां फुट मथे घुमंदा आहिनि। कचा साथ जीअरे हा डोहिन डोह बख़्शण बुरन सां भलो, डोहिन डोह बख़्शण बुरन सां भलो, दया सां सुकल कनि था साओ सलो, 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 मिस्कीननि ते संतनि सदा प्यासो आ, मिस्कीननि ते संतनि सदा प्यासो आ, साईं सतराम नालो दुखनि नासो आ, सतराम नालो दुखनि नासो आ, पूरी पकी जन मथनि नासो आ, पूरी पकी जन मथनि नासो आ, साईं सतराम नालो दुखनि नासो आ, साईं सतराम नालो दुखनि नासो आ। सदा रंग रहो तू सदा बेफिक्र, 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 संतन नाम संतो कंदो रहो जिक्र, 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 ककट जीवने जन्म फास आ, ककट जीवने जन्म फास आ। इहा ॼाण हुजे असांखे हे शब्द कंहिंजो ठहियल आहे, सचे साईं सतराम दास साहिब जा न्याणा भाऊ साईं श्री कृष्ण साहिब, भाऊ साईं राजा राम साहिब, सुपुत्र सेठ साईं टंडणमल साहिब जा, उन्हनि खे 6 पुट हुया, त उन्हनि में हे सदारंगमल जेको हुयो भाऊ श्री कृष्ण साहिब जन जो भाउ हुयो और वॾो भाउ हो, उन्हनि खां वॾो, उन्हनि खे 2 पुट हुया, 3 न्याणियूं हुयूं, हिकु न्याणी पन्याकल में आहिनि, असली पिताफन पढ़ियल आहिनि। हे सदारंगमल 1961 में असां वटि पन्याकल में चोलो छॾियो पंहिंजी न्याणी वटि, जंहिंजो हे शब्द ठहियल आहे, साईं भगवान दास साहिब जन जो चाचो, वॾो चाचो। सदा रंग रहो तू सदा बेफिक्र, 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 संतन नाम संतो कंदो रहो जिक्र, संतन नाम संतो कंदो रहो जिक्र, सतराम संतो कंदो रहो जिक्र, सचे सतराम संतो कंदो रहो जिक्र, सचे सतराम संतो कंदो रहो जिक्र, सचे सतराम संतो कंदो रहो जिक्र, ककट जीवने जन्म फास आ, 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 सतराम नालो दुखनि नासो आ, सतराम नालो दुखनि नासो आ, पूरी पकी जन मथन आस 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 आ, साईं सतराम नालो दुखनि नासो आ, साईं सतराम नालो दुखनि नासो आ।
सच्चे साईं सतराम दास साहिब की जय। जोड़ जोड़ कर भरे खजाने, जोड़ जोड़ कर भरे खजाने, अजम तृष्णा हरी रही, छोड़ गए सब रंगले बंगले, खाली बारां दरी रही, छोड़ गए सब रंगले बंगले, खाली बारां दरी रही, जोर जोर कर भरे खजाने, जोर जोर कर भरे खजाने, अजम कृष्णा हरी रही, छोड़ गए सब रंगले बंगले, खाली बारां दरी रही, छोड़ गए सब रंगले बंगले, खाली बारां दरी रही। इनमें 4 पद हलदा, पंजो भगवान शंकर जो हलदो, बस मथों सत्संग समाप्त कबो। एक ब्राह्मण का हाल सुनो, यजमान के घर में रहता था, एक ब्राह्मण का हाल सुनो, यजमान के घर में रहता था, गाय धोए के नदी किनारे गायत्री मंत्र चलाता था, नदी किनारे गायत्री मंत्र चलाता था, लगा तमंचा अजल का ऐसा, लगा तमंचा अजल का ऐसा, हाथ में माला धरी रही, छोड़ गए सब रंगले बंगले, खाली बारां दरी रही, छोड़ गए सब रंगले बंगले, खाली बारां दरी रही। एक स्त्री का हवाल सुनो, ऊंचे महल पर एक स्त्री चढ़ी श्रृंगार बनाने को, तुझे महल पे एक स्त्री चली श्रृंगार बनाने को, भरी सराई सुरमे वाली सुरमा आँख लगाने को, हरी सराई सुरमे वाली सुरमा आँख लगाने को, गलोल मारे सुरमे दानी धरी रही, छोड़ गए सब रंगले बंगले, खाली बारां दरी रही, छोड़ गए सब रंगले बंगले, खाली बारां दरी रही। बांध के पगड़ी पहर के चीरा, हटी ऊपर सेठ गए, आ जाते ही एक चक्कर आया, पांव पसार के लेट गए, जाते ही चक्कर आया, पाँव पसार के लेट गए। क्या कहूँ उस वक्त की बहारी, पूछ कर गया लिखने वाला, पूछ कर गया लिखने वाला, कलम कान में धरी रही, छोड़ गए सब रंगले बंगले, खाली बारां दरी रही, छोड़ गए सब रंगले बंगले, खाली बारां दरी
सैल करन को एक बाबू जी गाड़ी पर हसवार हुए सैर करन को एक बाबू जी गाड़ी पर हसवार हुए गाड़ी अब चलने ना पाई बाबू ठंडे ठार हुए गाड़ी अब चलने ना पाई बाबू ठंडे ठार हुए क्या कहूँ उस वक्त की बहारी क्या कहूँ उस वक्त की बहारी सड़क पर टमटम खड़ी रही छोड़ गए सब रंग में बंधे काली बारात रही छोड़ गए सब अगले बंदे काली बारात रही जोड़ जोड़ कर भरे खजाने जोड़ कर भरे खजाने अजब तृष्णा रही छोड़ गए सब रंग में बंधे काली बारात रही छोड़ गए सब रंगले बंदे काली बारात रही गौरी शंकर के तो प्राणी झगड़े और फसाद तजो गौरी शंकर के तो प्राणी भले और प्रसाद बजो गौरी शंकर के तो प्राणी झगड़े और फसाद तजो गौरी शंकर के तो प्राणी झगड़े और प्रसाद बजो क्या लेना है इस झगड़े से मस्त रहो भगवान भजो क्या लेना है झगड़े से मत रहो भगवान भजो क्या लेना है गौरी शंकर के तो प्राणी झगड़े और फसाद तजो गौरी शंकर के तो प्राणी झगड़े और फसाद बजो क्या लेना है इस झगड़े से मस्त रहो भगवान भजो क्या लेना है इस झगड़े से मत रहो भगवान भजो दिल मिल खिल गए फूल फसल में भले और प्रसाद बजो गौरी शंकर के तो प्राणी झगड़े और फसाद तजो गौरी शंकर के तो प्राणी झगड़े और प्रसाद बजो क्या लेना है इस झगड़े से मस्त रहो भगवान भजो क्या लेना है इस झगड़े से मत रहो भगवान भजो क्या लेना है गौरी शंकर के तो प्राणी झगड़े और फसाद तजो गौरी शंकर के तो प्राणी झगड़े और फसाद बजो क्या लेना है इस झगड़े से मस्त रहो भगवान भजो क्या लेना है इस झगड़े से मत रहो भगवान भजो दिल मिल खिल गए फूल फसल में दिल मिल खिल गए फूल फसल में फूलों की क्यारी गली रही छोड़ गए सब रंगले रंगले काली बारात रही छोड़ गए सब रंगले मंगले काली बारात रही जोर जोर कर भरे खजाने जोड़ जोड़ कर भरे खजाने अजब तृष्णा रही